तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हज़रत सैयदना सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह तआला अन्हु फ़रमाइनि था त महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शोबान महीने जे आख़िरी ॾींहुं बयानु फ़रमायो, ए इंसानो, तव्हां वटि अज़मत वारो बरकत वारो महीनो आयो। उहो महीनो जंहिंमें हिकु राति अहिड़ी बि आहे जेका 1000 महीननि खां बहितर आहे। हिन मुबारक महीने जा रोज़ा अल्लाह अज़्ज़ व जल फ़र्ज़ु कया ऐं उन जे राति में क़याम यानी तरावीह सुन्नत आहे। जेको हिन में नेकीअ जो कमु करे त उहो ईअं आहे जीअं ॿिए कंहिं महीने में फ़र्ज़ु अदा कयईं, ऐं हिन में जंहिं फ़र्ज़ु अदा कयो त उहो ईअं आहे जीअं ॿियनि ॾींहंनि में 70 फ़र्ज़ अदा कयईं। हीउ महीनो सब्र जो आहे ऐं सब्र जो सवाबु जन्नत आहे। ऐं हीउ महीनो ग़मख़्वारीअ ऐं भलाईअ जो आहे ऐं हिन महीने में मोमिन जो रिज़्क़ वधायो वेंदो आहे।